आईजी सिंध गुलाम नबी मेमण सिंध हाई कोर्ट सर्कल बेंच सखर में अमन अमान बाबत केस की ॿुधणी थी गुज़री। अदालत 24 कलाकनि में अमन अमान की बहाली बाबत पयल प्लान तैयार करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। अदालती अहाते ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अमन अमान माज़ी जी भेट में घणो बहितर आहे। ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई प्लान तैयार करे सुभाणे हाई कोर्ट में पेश कंदो। कच्चे में टारगेटेड ऑपरेशन की तैयारी कई पई वञे। प्रोसिक्यूशन के बेहतर बणायो पियो वञे। ॾोहारनि जो जेको बि सहूलतकार साबित थियो त उन खिलाफ़ कार्रवाई थींदी। पुलिस के जदीद हथियारनि की फराहमी लाइ कोशिशूं जारी आहिनि। अमन अमान बाबत हक़ीक़तूं सभिनी जे साम्हूं आहिनि। हुकूमत धाड़ेलनि खिलाफ़ कार्रवाई में मुकम्मल सहकार करे रही आहे। बाद में आईजी सिंध गुलाम नबी मेमण की सरबराही में अमन अमान बाबत डीआईजी सखर के ऑफिस में अहम इजलास कयो वियो, जंहिंमें डीआईजी सखर जावेद सुनहारो जसराणी, डीआईजी लाड़कानो मज़हर नवाज शेख समेत सखर ऐं लाड़काने रीजन जा एसएसपी शरीक थिया। सीएन न्यूज़ प्लस के समूरी सिंध के तमाम शहरनि मां मेहनती ऐं पढ़ियल लिखियल नौजवान ऑनलाइन मार्केटिंग लाइ घुर्जनि था। ज़रूरी घुर्जूं घटि में घटि मैट्रिक पास, उम्र जी का बि हद नाहे ऐं रिहाइश कंहिं बि तालुके या ज़िले में शहर में हुजणु ज़रूरी आहे। ख्वाहिशमंद हज़रात हेठि ॾिनल नंबरनि ते व्हाट्सएप ज़रिए राब्तो कनि। 0344723464 0300 13 99902।